जो चेहरो ॾिसण इबादत आहे। हाणे कोई चवे त इहो त उन वक़्त जॾहिं जेके ॾिसनि पिया, हाणे केरु ॾिसे मौला खे? त रसूल जी वरी हदीस आहे त अली जो ज़िक्र करण बि इबादत आहे। अञा अॻिते ॻाल्हि हली। हाणे महबूबन फरमायो अगर अली जे ज़िक्र जे पाबंदी थी वञे त अली जी हुब दिल में रखणी या भी इबादत है। हाणे रसूल जिब्रील मुबारक ॾिनियो, महबूब खुश थिया, वरी ताज़ियत कई, महबूब नबी जे अखियुनि में ॻोढ़ा आया। हाणे इतो इहो नुक़्तो मिलियो त हुसैन जे लाइ ख़ुशी मला त बि रसूल जी सुन्नत थी, हुसैन जे लाइ ॻोढ़ो वई त बि आका जी तो सुन्नत ते अमल कयो। दोस्तों हदीस में किसवा साबित आहे, वज़ाहत आहे। हाणे जॾहिं महबूब जे अखियुनि में ॻोढ़ा आया, अली मौला आया, मौला जो ॾिठो रसूल जे अखियुनि में ॻोढ़ा, चई या रसूल अल्लाह हुसैन जी आमद थी आहे, अॼु ख़ुशी जे ॾींहुं तव्हां रो था। फरमायो या अली जिब्रील आयो, अल्लाह जो मलाइक हुसैन जे आमद जो मुबारकूं ॾिनई, वरी मूंसां उते ई ताज़ियत कयईं। चई जॾहिं नूर जो तव्हां पर्दो थींदो पोइ तव्हां ते कलमो भरण वारा करबला में हिन जवान खे 3 ॾींहंनि जो प्यासो क़त्ल कंदा। अॼु सबील कई थो न हुसैन जी, हे सबीलूं क़यामत ताईं वेदियूं वधंदियूं, हे वेदियूं वधंदियूं, हे सिलसिला खुटंदा न, जो अम्मा बतूल जे बचड़नि जी कुर्बानी थियल आहे, कुर्बानी ॾिनल आहे। मौला जे अखियुनि में ॻोढ़ा शुरू थी विया, अली बि रुनो हुसैन जे लाइ। हाणे मौला जी जो घर आया, अम्मा बतूल सैयदा फातिमा ज़हरा ॾिठो त अली जे अखियुनि में ॻोढ़ा आहिनि। हूअं बि आहे न कंहिंसां मोहबत हूंदी आहे, उहो ख़ुशि थींदो आहे त माण्हू पाण ख़ुशि थींदो आहे, पर उनखे को दुख मिले त इंसान पाण रोईंदो आहे। अम्मा बतूल मौला जे अखियुनि में ॻोढ़ा जो ॾिठो, पुछो या अली अॼु हुसैन जी विलादत आहे, तव्हां जे अखियुनि में ॻोढ़ा छो? मुझे मौला ॿुधायो या फातिमा ज़हरा जिब्रील आयो रसूल ॾे, हुसैन जे आमद जी मुबारकूं ॾिनई ऐं वरी ताज़ियत बि कयईं ऐं चयईं त जॾहिं तव्हां नूर जो पर्दो फरमाए वेंदो पोइ करबला में जंहिंखे तव्हां गलनि ते चुमी ॾियो था, हिते ज़ालिम वार कंदा, हिन खे 3 ॾींहंनि जो प्यासो क़त्ल कंदा। अम्मा फातिमा ज़हरा बि रुनी। त दोस्तो जेको हुसैन जे लाइ ख़ुशी करे त बि रसूल जी सुन्नत, जेको हुसैन जे लाइ या हुसैन करे रोई पवे त बि रुनो, त बि इहो रसूल जी सुन्नत ते अमल कयईं। अल्लाह साईं इमाम हुसैन जो वास्तो थी सॼी दुनिया जे आज़ादारनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। जेके हुसैन जा आज़ादार आहिनि उन्हनि खे क़यामत ताईं अकबर जे बाबा जो वास्तो थी हर मोड़ ते कामयाबी ॾे, हर मोड़ ते फतेह ॾे, हर मोड़ ते इज़त अता फरमा। दुआ घुरंदासीं दोस्तों, पर सभिनी खे हुसैन मौला जी आमद जो वरी बि मां लख करोड़ मुबारकूं थो ॾियां। आमीन। वरी दुआ वरी बि कर।